नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो ऐलान न्यूज़। असां वटि हींअर हिकिड़ी ब्रेकिंग न्यूज़ पाती आहे। नसीराबाद जो डॉक्टर आहे, MBBS डॉक्टर आहे रमेश लाल। उन ते हिकिड़े नौजवान इल्ज़ाम लॻायो आहे त हू पंहिंजे पीउ खे इन डॉक्टर वटि वठी आयो ऐं उन खां हिन दवा वरिती आहे जेका हिन जी नसीराबाद में वाक़ई क्लिनिक आहे ऐं उन ते हीउ उनखे खणी आयो। उन खां पोइ डॉक्टर सां हीउ मिलियो। पोइ मुसलसिल डॉक्टर हिन जा 4 हफ़्ता हिन जे वालिद साहब जी जेका उन इलाजु कयो आहे, ट्रीटमेंट कई आहे ऐं हिनखे दवाऊं लिखी बि ॾिनियूं आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे सम्झो टेस्टुनि लाइ हिनखे जेको चयो वियो त फलाणियूं तूं टेस्टूं कराए उहे बि जेको आहे करायूं आहिनि। हीअ जेको आहे सो उनजो इल्ज़ाम ई आहे त डॉक्टर जेको आहे असांखे पूरे महीने ताईं इहो न ॿुधायो त संदसि वालिद खे छा आहे, कहिड़ी बीमारी आहे, पर हू हुनजो इलाजु कंदो रहियो ऐं हुनखे जेके दवाऊं ॾींदो रहियो उहे एंटीबायोटिक दवाऊं ॾींदो रहियो, जंहिंजे नतीजे में हुनजे वालिद साहब जी जेका तबियत आहे उहा इंतिहाई ख़राबु थी वई ऐं उहो पंहिंजे वालिद साहब खे हींअर खणाए जेको आहे सो हैदराबाद पहुतो आहे ऐं वञी हुनखे दिलि जे वार्ड में हुन दाख़िल करायो आहे। नौजवान जेको आहे असगर लाड़ उन इल्ज़ाम लॻायो आहे त डॉक्टर असांखां फुरलुट कई आहे, असांखां पैसा जेको आहे सो हुन वरिता आहिनि, पर असांजो हुन इलाजु जेको आहे सही न कयो आहे। असांखे हुन ॿुधायो न आहे त मुंहिंजे वालिद साहब खे कहिड़े क़िस्म जी बीमारी हुई ऐं हू कहिड़े क़िस्म जो छाजो इलाजु थो करे। हुन कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे असांखे ॼाण न ॾिनी ऐं नतीजो इहो निकितो त डॉक्टर असांखे बि इहो न ॿुधायो त को हिन जे हार्ट जो मसइलो आहे, दिलि जो मसइलो आहे। हू ट्रीटमेंट कंदो रहियो, पूरो महीनो हुन मुंहिंजे वालिद साहब जी ट्रीटमेंट कई, पर हुन मां को फ़ाइदो न थियो आहे। नौजवान इल्ज़ाम लॻायो आहे त हीउ जेको डॉक्टर आहे उन असांखे बिल्कुलु जेको आहे तमामु घणो परेशान कयो आहे। सूरत हाल छा आहे उहा ज़ाहिर आहे हिकु डॉक्टर खे ख़बर हूंदी ऐं हिकिड़ो जेको पेशेंट आहे उनखे ख़बर हूंदी, या जेको पेशेंट जो अटेंडेंट आहे जेको पेशेंट आहे, जेको मरीज़ आहे, उनजो जेको नौजवान पुटु आहे उनखे वधीक ख़बर हूंदी। पर हुन इल्ज़ाम लॻायो आहे त डॉक्टर खे कंहिं बि क़िस्म जी इन मामले में असांखे हुन ॼाण न ॾिनी आहे। जेकॾहिं डॉक्टर खे ख़बर बि आहे त मुंहिंजो जेको वालिद साहब आहे उन सां हार्ट जो मसइलो आहे, दिलि जो मसइलो आहे, त पोइ डॉक्टर जेको आहे असांजे हार्ट जो मसइले जी जेको आहे सो हुन असुलु इलाजु जेको आहे उन हार्ट जो छो न कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो ट्रीटमेंट हलाई आहे, जंहिंजे करे मुंहिंजे वालिद साहब जी तबियत इंतिहाई ख़राबु थी वई आहे। ऐं हींअर उहो असांजो जेको नौजवान आहे, जेको पेशेंट आहे, उनजो जेको नौजवान पुटु आहे, उहो हिन वक़्तु असां ते आइडियो लाइन ते जेको आहे सो असांजे सहाफ़ी, असांजे रिपोर्टर हमीद इनकलाबी उन सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उनखां हाल वाल वरिता आहिनि। त असां तव्हांखे ॿुधायूं था त जी हमीद, छा सूरत हाल आहे? हाँ जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको मुतासिर मरीज़ आहे उनजे नौजवान पुटु असगर अली लाड़ सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन सॼी पंहिंजो तफ़सील ॿुधाया आहिनि त मुंहिंजे वालिद खे डॉक्टर ग़लति दवा ॾिनी आहे। हालांकि मुंहिंजे वालिद सां दिलि जो मसइलो हुयो ऐं टेस्टूं बि करायूं हुयूं, उन जे बावजूद बि उन डॉक्टर असांखे ॿुधायो न त हीउ मसइलो आहे। हू मुसलसिल 1 महीने ताईं असांखे एंटीबायोटिक टेबलेट ते हलाईंदो रहियो ऐं जंहिंजे नतीजे में हुनजी हालति ख़राबु थी वई आहे ऐं असीं हींअर हैदराबाद दिलि जे वार्ड में दाख़िल आहियूं ऐं हुन ॿुधायो आहे त मुंहिंजे वालिद जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई नाज़ुक आहे ऐं हू हिन वक़्तु सीरियस हालति में आहे। अच्छा, जेका ॻाल्हि ॿोल तव्हांजे हुन सां थी आहे उन बाबति असांखे ॿुधाइजो त उहा ॻाल्हि ॿोल कहिड़ी आहे? हा अदा, इहो तव्हां ॿुधाइजो त तव्हां जेको इल्ज़ाम हयो आहे डॉक्टर रमेश लाल ते त तव्हांजे वालिद खे हुन ग़लति दवा ॾिनी आहे, उन खां पोइ हू सीरियस कंडीशन में आहे, त इहो असुलु मामिलो छा आहे ऐं हींअर तव्हां किथे आहियो? हींअर मां पंहिंजे वालिद साहब सां गॾु आहियां, हैदराबाद दिलि वारे वार्ड में आहियूं। सही, सिविल हॉस्पिटल हैदराबाद में आहियूं। हुते असां पहिरियों 4 हफ़्ता हिन को इलाजु वरितो रमेश लाल खां। जी जी। तो हिन वटि कंटिन्यू अचूं पिया, हिन सां को टेस्टुनि जा पैसा बि वरिता, जेको बि हुयो चयो त हिन सां आहे जो मसइलो। जी जी। हा, असां हिनखे चयोसीं डॉक्टर तूं ऐं जेको बि आहे बसि हाणे इलाजु ॾे। इलाजु हिकिड़ो हफ़्तो, ॿियो हफ़्तो, 4 हफ़्तो एंटीबायोटिक दवा, पुराणो असांजो सफ़ा सीरियस थी वियो, पोइ असां मजबूर थी हैदराबाद खणी विया आहियूं। जी जी। जॾहिं हुते खणी विया वेंदा त चयोसीं साईं हिन सां फिफड़नि जो मसइलो आहे, हुते दवा न लॻी आहे असांखे नसीराबाद में। जी जी। तो हिननि डॉक्टर चयो त अल्ट्रासाउंड टेस्टूं कयूं त जेका हिनखे दिलि जेका हिनजी वधियल आहे, हिन ते एंटीबायोटिक दवा खाइण सां हिनखे ज़ेरो कमु करे छॾे वियो आहे। जी जी।
पोइ उन जे हिसाब सां कोराड़ो असांजो सीरियस दिलि वार्ड में पियो आहे, दिलि जो मसइलो आहे। ॿियो मसइलो हिन सां डॉक्टर वॾो ज़ुल्म कयो आहे। जी जी कासाई डॉक्टर वॾो ज़ुल्म कयो अथई। कोराड़ो असांजो सीरियस आहे। मां जेकॾहिं मुंहिंजे कोराड़े खे कुझु बि थियो न, मूं वटि सभु सबूत आहिनि। जेके बि माना हिन असांखे दवा ॾिनी आहे न, जी जी का बि दिलि जी दवा न ॾिनी अथई, सभु रुॻो माना एंटीबायोटिक ॾिनी अथई। ऐं उहा मां सभु सबूत खणी हिन जे ख़िलाफ़ हाई कोर्ट में वेंदुमि सूमर जे ॾींहुं। जी जी तव्हां पाण ॿुधो ऐं जेको नौजवान आहे उन पंहिंजे सॼी सूरत हाल जेको आहे असांजे रिपोर्टर खे ॿुधाई आहे। उन जेको कुझु चयो आहे तव्हां बिल्कुलु उहो गौर सां ॿुधो हूंदो ऐं उन ते तव्हां वीचार कयो त हीअ उन जा वीचार हुआ उन नौजवान जा जेको पंहिंजे वालिद साहिब खे हिकु क्लिनिक ते वठी थो अचे। उनखां पोइ जेका हीअ सूरत हाल आहे उनखां तव्हां वाक़ुफ़ु थिया आहियो। हुन इल्ज़ाम लॻायो आहे त जेका हू ट्रीटमेंट आहे, असुलु जेका ट्रीटमेंट आहे उहा डॉक्टर न कई आहे ऐं ग़लति ट्रीटमेंट करण जे करे जेको वालिद साहिबु आहे उहो हुनजो इंतिहाई उहो सीरियस थी वियो आहे। हिन दिलि जे वार्ड में जेको आहे हुनखे हैदराबाद उते हुनखे दाख़िल कयो वियो आहे ऐं डॉक्टरनि चयो आहे त हिन ग़लति दवाउनि जे करे जेको हू जेरो आहे उहो जेरो हुनजो जेको आहे काफ़ी मुतासिर थियो आहे ऐं हाणे हुनजी तबियत इंतिहाई जेको आहे सीरियस आहे। हीअ सॼी गुफ़्तगू जेको आहे तव्हां जेका असांजे रिपोर्टर हुन सां कई आहे नौजवान सां, सॼी गुफ़्तगू तव्हां ॿुधी आहे। इन ई मौक़े ते इन ई हवाले सां असां डॉक्टर रमेश लाल सां असां टेलीफोन ते जेको आहे उन सां असांजो राब्तो थियो आहे। असांजी उहा हुन सां गुफ़्तगू थी आहे। असीं तव्हांखे उहा जेको आहे ॿुधाईंदासीं त डॉक्टर जो इन सिलसिले में सॼो जेको मौक़ुफ़ छा आहे असीं जेको आहे तव्हांखे ॿुधायूं था त हुन जेको आहे सो टेलीफोन ते असांखे छा हाल वाल ॾिना आहिनि। अच्छा, त हुननि जो ख़्यालु आहे त असांजी जेका हुन ट्रीटमेंट पे ॾिनी हुन में पहिरियां हुन जेको आहे सो ॿुधायो कोन, हाणे हुनजो हार्ट जो मसइलो थी वियो आहे, हुन हैदराबाद खां आयो आहे। अच्छा हिन में ईअं अच्छा, तव्हां हुनजो टेस्ट वग़ैरह करायूं वटि इहो मां त रोज़ असां वटि 100 सवा पेशेंट अचनि था पिया। अच्छा, न हुन जेका तव्हां ट्रीटमेंट हुनखे ॾिनी आहे हुनजो स्लिपूं वग़ैरह हुन वटि आहिनि सॼियूं उहे तव्हांजो अच्छा इहो छा हुयो छा नई टेस्टूं कराईंसीं रखियो आहे। अच्छा, हाणे हुननि जो जेको इल्ज़ाम लॻायो हुननि जो इहो ख़्यालु आहे त असां वञूं था कोर्ट पटिशन दाख़िल कंदासीं। कोर्ट में जेको बि थींदो महिरबानी महिरबानी। भला हाणे ईअं ॾिसो न रोज़ कहिड़े क़िस्म जो वाक़ई ईअं माण्हू छॾे ॾियूं ॾिसण खे ईअं पेशेंट को बचंदो सही पिया। हाणे महिल कोरोना टेस्ट करायो, कोरोना जी टेस्ट करायूं सभिनी खे त सॼो शहर असांजो लॉकडाउन थी वियो। मतिलबु हिनमें जेकॾहिं टेस्टूं नथियूं थियनि त पोइ बि त ख़बर कोन पवंदी तव्हांखे त छा मसइलो आहे। ॾिसो न पेशेंट आयो तव्हांखे दवा लिखी ॾिनी हुई तव्हां एक्सरे करायो टेस्ट करायो ठीकु आहे। हुन खां पोइ असांजो फॉलो थियो। हाणे हिन में असांखे शक पए थो कोरोना जो आहे या अच्छा हुनजो चवणु आहे त असां पूरो हफ़्तो जेको आहे ट्रीटमेंट वरिती आहे पर हुन असांखे इहा ॻाल्हि ॿुधाई न आहे त को हार्ट जो मसइलो आहे। हुन पए ट्रीटमेंट कई, हाणे ख़बर पई आहे त जी हा डॉक्टर खे हार्ट जो पेशेंट आया आहे
डॉक्टर उनखां सलाह भाई उन सां चलाक है